गली में गुजरिया तो एकड़ी बांधड़ी हुई सा रोए पई बैठी। साईं फरमाए छो थी रोई? या रसूल अल्लाह मुखे घर वारन पैसा देना त वखर वठिया, पैसा मुखा गुम थी विया, हाने रोआ थी बीठी त अले मुखे मारींदा, अले छा कंदा। साईं फरमाइन था त ही पैसा थई वठ। पैसा वरतई चे या रसूल अल्लाह देर थी वया, माइट मुखे मारींदा, मुझा मालिक मुखे मारींदा। साईं फरमाइंदा घबराए न, मां मोहम्मद तो सा गॾजी तो हला। मुझा सोना हबीब उन्हें बांधड़ी सा गॾजी विया, उन माई वखर वरतो हबीब गॾ। जेॾीमल ओ उन जे दर ते पहुता त मुझे सोने हबीब मदीने वारो साईं सजी उम्मत जो मालिक आ। हाँ जे न मुझे घर मुझो दिल पर नबी अचे त मुझे ला त ईदुन में ईद हुजे। जे मुंह घर मोहम्मद घोट थिए मेहमान त पेकन सूदो पान घर तड़ घोरिया घोटता। हबीब उन्हें बुढ़ड़ी सा गॾजी जेॾीमल दर ते विया त महबूब अंदर न विया, इजाजत वरतऊं। हबीबन सलाम पढ़ियो, अस्सलाम अलैकुम घर वारो, मां मोहम्मद करीम आयो है। हबीबन नालो मां मोहम्मद करीम आया ऐ सलाम कयूं, पर घर मां सलाम जो जवाब न मिलियो। वरी बियो भेरो हबीबन करीमन सलाम कयो, घर मां सलाम जो जवाब न मिलियो। वरी मुझे दिल पर नबी टियों भेरो सॾु कयो, सलाम कयो त अंदरों आवाज आयो, लब्बैक या रसूल अल्लाह। जियो चवाए मुझो अब्बो कुर्बान, मुझी अम्मा कुर्बान, लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह। बाहर निकतो असाबी पण फरमाइन था मु टे भेरा सलाम कयो तो जवाब न दिनो। घर पे बैठो हुए चे या रसूल अल्लाह तव्हां चयो अस्सलाम अलैकुम, ए घर वारो तव्हां ते सलामती हुजे। जे पहिरे भेरे जवाब ॾिया त ॿियो भेरो सलाम कोन कयो हा। जे ॿिए भेरे जवाब ॾेई विझा त टियों भेरो सलाम कोन कयो हा। दिल पई चवे त यार ॿोले त ॿुधा, हबीब ॻाल्हाइण त दिल ठरे। महबूब ॻाल्हाईंदा वञण त दिल ठरंदी वञे, सलाम कंदा वञनि त रहमत वसंदी वञे। ही सूरब सरमायो, ही सूरब सरमायो, मिठा तुझी मोहब्बत में है, मिठा तुझी मोहब्बत में मुखे ॾाढो मज़ो आयो। मिठा तुझी मोहब्बत में मुखे ॾाढो मज़ो आयो। अज मातलीअ ते मींहं उठा, ओ मातलीअ ते मींहं उठा, सांगी मुंहिंजा सरहा थिया है, मुंहिंजा अपना सरहा थिया
कट्ठा ओ सांगी मुंजा सरहातिया थिया करमी कुलाई कट्ठा। अर्ज की या रसूल अल्लाह दिल पे चए त वरी वरी सलाम कयो त बुधऊं असां ते रहमत वसे। मुझा दिल पर जो किए कर्म कयो थो असां जे गरीबान कखड़न में किए कर्म कयो थो। साईं फरमाइंदा है न बानड़ी जी सिफारिश करन आयो है। अर्ज कंदा या रसूल अल्लाह तुझे कदमन ता कुर्बान वणू इने बानीअ के ही आजाद करे छड़ियो सी। हाय हाय या बानी भागवारी आ जे करे महबूब तुझो टे फेरा सके सलाम नसीब थियो। हां इजाजत जो तरीको हबीबन उम्मत के सिखायो दरते भी चो तमा फलाणो आया चो अस्सलाम अलैकुम